मां उन्हनि जे साम्हूं मां पंहिंजे हथनि सां किसास थो वठां, मां पंहिंजे बाबे जे खून जो पलान थो कयां, मां हिननि जो सिर कलम थो कयां, इंदल्लाह तोखे आज़ाद थो कयां, फ़ैसिलो क़बूल कर। यज़ीद पलीत मथे कंध कयो त हेॾा इब्न ज़ियाद चयो ख़बरदार थी जा, तुंहिंजी लिखत बि मौजूद आहे। शिमरे चयो ख़बरदार थी जा, तुंहिंजी लिखत मौजूद आहे। तो लिखत में असांखे हुकुम ॾिनो आहे, तो ज़ुबानी असांखे हुकुम ॾिनो आहे त सिरे हुसैन कंहिं बि सूरत में खपे। असां तुंहिंजे हुक्म जी पूराई कई आहे, असां नाजाइज़ी कान कई आहे। मुंहिंजा दोस्त जेॾी महिल उन जाई तातियल कुत्ता उन जे मुखालिफ़ थी बीठा, सॼो वायो मंडल चेंज थी वियो। यज़ीद ॾिठो त हाणे बग़ावत जो इम्कान आहे, हेॾां बग़ावत जो इम्कान जी ॻाल्हि शुरू थी। होॾां मुअज़्ज़िन अज़ान चई ॿिए पहिरीं जी अल्लाहु अकबर, सभिनी जा आवाज़ बंदि थी विया। जेॾी महिल मुअज़्ज़िन चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, सुणे ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुढ़क लड़ी आया। ज़ैनुल आबिदीन रोई चयो ओ पलीत, ओ पलीत, इहो छा हली रहियो आहे? जे अज़ान हली रहियो आहे, जे इन अज़ान में मुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे या तुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे? ओ ज़ालिमा, ओ ज़ालिमा, ॿुधाए त तुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे या मुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे? जेॾी महिल सुणे ज़ैनुल आबिदीन जे ज़ुबान मां इहे लफ़्ज़ मुबारक निकिता, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पूरे कूफे जो वायो मंडल तब्दील थी वियो, दिमश्क जो वायो मंडल तब्दील थी वियो। आशिक ग़ुलाम निकिरी आया, बग़ावत जो कवी इम्कान मौजूद थी वियो। फौरन पलीत इंतज़ाम कया त जल्द खां जल्द हिननि खे काफ़िले खे मदीने रवानो करे छॾियो। बाद में जेकी कुछ थियो बिल्कुल तबियत सही कोन्हे, मूं जज्बात कंट्रोल नथो करे सघां, पंहिंजे वस में न आहियां। मझंद अघारो ड्रिप लहराए ऐं हेॾे आयुसि भाऊ अली हैदर खे मूं चयो तोसां वाइदो कयो निभायां थो, पर दुआ कजां त मां जज्बात में न ॻाल्हायां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आले रसूल सां नाइंसाफ़ी जी इंतहा कई वई आहे, लेकिन ख़ुदा जो फ़ैसिलो ॾिसो, यज़ीदी हज़ारे हुया, हुसैनी त मुंहिंजा दोस्त चीचुनि ते ॻणण जेतिरा हुया, पर हिकिड़ो बि हुसैनी यज़ीद ॾे कोन वियो, यज़ीदी मोटी आया। ऐं यादि रखो, 7 मुहर्रमुल हराम खां वठी करे मुंहिंजे दिलबर हुसैन जो काफ़िलो रोकण वारो हुर्रा केरु आहे? हुर्रा ओ करबला जे मैदान ताईं। लेकिन खुदा जे ज़ात जा फ़ैसिला ॾिसो, जेॾी महिल इमाम आली मक़ाम ख़ुतबो ॾिनो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त सभिनी खां पहिरीं हुर्र कदमनि में घणा मिंट आयो? 5 मिंट। चओ घणा मिंट आयो आहे? ॻाल्हायो घणा मिंट? ॿुधाए त हुर्र जन्नती आहे या कोन्हे? ॻाल्हाए जन्नती आहे या कोन्हे? त अहले सुन्नत जा आशिको ईमान पंहिंजे खे मज़बूत रखो। जंहिं करबला जे लाइ अचण जे लाइ रस्तो रोक कई उहो हुर्र आहे, जंहिं पाणी रोकियो उहो हुर्र आहे। हुर्र उहो आहे जेको हुसैन सुहिणे जे दुआ सां त माउ खे ॼाओ आहे। हुर्र उहो आहे जंहिंखे मुंहिंजे सुहिणे हुसैन हुन जे माउ खे वसीयत इहा कई हुई त बचे पंहिंजे खे नसीहत ऐं वसीयत कजां त कॾहिं कंहिं काफ़िले जो पाणी न रोके। उहो हुर्र आहे जेको रोकींदो रोकींदो थो अचे। मुंहिंजो हुसैन सुञाणे थो त ही फलाणो हुर्र। जेॾी महिल यज़ीद जो न्यापो थो ॾे, मुंहिंजो हुसैन चवे थो त तूं त कम अज़ कम ईअं न चओ, तूं त असांजो ग़ुलाम हुई, तोखे त जल्द जन्नत में पहुचणो आहे। मुंहिंजो हुसैन सुञाणे थो। हुर उन जुमलनि खां पोइ सोचणु शुरू थो करे, मां दुश्मन हे दोस्त राज़ कहिड़ो आहे? इहो राज़ मैदान करबला में 10 मुहर्रम ते ज़ाहिर थो थिए। 5 मिंट कदमनि में आयो। मुंहिंजे सुहिणे हुसैन चयो तोखे माफ़ करे छॾियुमि, तूं जन्नती आहे। चवे थो सुहिणा कंधु मथे न खणंदुसि। मुंहिंजे हुसैन फरमायो तोखे मुआफ़ कयोसीं, ख़ुदा तोखे मुआफ़ कयो, महबूब तोखे मुआफ़ कयो। चए थो कंधु मथे नथो खणे। मुंहिंजे हुसैन चयो तूं घुरी छा थो? चवे थो सुहिणा सभ खां वॾी नाजाइज़ी मूं कई आहे, सभ खां पहिरीं रस्ते रोक मूं कई आहे। हाणे मुंहिंजी सज़ा इहा मुक़ररु कई वञे माफ़ीअ जे बावजूद त सभ खां पहिरीं सिर्फ़ मां पंहिंजो सुहिणे हुसैन जे कदमनि में क़ुर्बान कयां, त मूंखे सुकून मिले त जेका मूं ग़लती कई आहे उनजो इज़ालो बि कयो आहे। वाह मुंहिंजा दिलबर हुसैन, सखी हुसैन, वाह मुंहिंजा सुहिणा शहज़ादा हुसैन। पाण उनखे इजाज़त ॾियनि था। 5 मिंट कदमनि में आयो आहे, जन्नती बणिजी वियो आहे। जेको नवासे जे 5 मिंट कदमनि में अचे उहो जन्नती आहे। हर मुस्लमान जो यकीन आहे त मूंखे जवाबु ॾे, उहो अबू बकर सिद्दीक़ हो, उमर फारूक जेके नाने नबी पाक जे कदमनि में राति ॾींहं सुता पिया आहिनि, उहे जन्नती आहिनि या न आहिनि? जवाबु ॾे।
मुसलमान मुसलमान गौर कर, जेको मदीने वारे मीर जे बचड़े जे कदमन में आयो आ ओहो जन्नती आ, असांजो ईमान आ जन्नती आ, मुंहिंजा दोस्त अजीज जन्नती आ, 5 मिंट आयो जन्नती आ, पर जेके सुताई रियाजुल जन्नत में पया हन, महबूब मुस्तफ़ा जे कदमन में सुता पया हन। केर आचो अबू बकर आ, केर आचो सोहणो उमर आ, मुंहिंजा दोस्त अजीज जेकॾहिं तुंहिंजो ईमान पक्को आ त इहो ईमान आ त अलीअ खां ख़ुदा का दुनिया जी ॻाल्हि अलॻि कान कई, अलीअ खे हर इल्म ख़ुदा ॾिनो, अलीअ खे ख़ुदा ताक़त ॾिनी। ईमान आहे या न आहे? चवंदे त बिल्कुलु आहे। ॻाल्हि आहे त अलीअ खे जेको कुझु मिलियो किथां मिलियो? चो दरे मुस्तफ़ा तां मिलियो। आहे ईमान या न आहे? दरे मुस्तफ़ा वटि इल्म आहे या कोन्हे? तूं जवाबु ॾे। दरे मुस्तफ़ा में ताक़त आहे या कान्हे? दरे मुस्तफ़ा में उहा ताक़त आ। उहे मुनाफ़िक जेके मुलड़नि जे सूरत में थी करे, नेकनि वारो लिबास पाए करे, मस्जिद नबवी जी ख़ादिमी हासिल करे, अंदरों अंदरों चुर खोटण शुरू कयूं, रोज़े रसूल ते पहुचण शुरू कयूं। मुंहिंजो मुस्तफ़ा हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो मुस्तफ़ा इल्मे ग़ैब ॼाणण वारो मुस्तफ़ा करीम अञा रोज़े अतहर जे वेझो पहुता। गवर्नर के ख़्वाब में मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, हे जेके अछिन ॾाढनि सां ॾाढा सुहिणा नेक था ॾिसो, इहे मुनाफ़िक आहिनि, इहे बुराईअ जी नियत सां मां मुस्तफ़ा जे रोज़े ताईं पहुचण वारा आहिनि, इन्हनि जो सिर कलम करे दुनिया खे ॾेखारियो। वक़्त जे गवर्नर के ख्वाब में कंहिं फरमायो, जो महबूब मुस्तफ़ा फरमायो। उन्हनि जे अचण खां कंहिं रोकियो? जो महबूब मुस्तफ़ा रोकियो। दुनिया त उन्हनि जे पोयों निमाज़ूं पई पढ़े, दुनिया त सम्झो त ही ॾाढा नेक आहिनि, पर मुंहिंजो मुस्तफ़ा ॼाणे पियो ही नेक न आहिनि, ही बदमाश आहिनि। मुंहिंजो मुस्तफ़ा जंहिंखे रोकणु चाहे थो उन्हनि खे ऐंड अचण खां पोइ बि रोके सघे थो। उहो मुंहिंजो मुस्तफ़ा अबू बकर उमर खे बि रोके सघे पियो, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा आहे त अबू बकर उमर मां मुस्तफ़ा जे कदमनि में हुजनि, ख़ुदा उन्हनि खे कदमनि में जगह ॾेई छॾी आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो अदब कर। अबू बकर सिद्दीक़ हो जवान थई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आले रसूल जो अगर आशिक आहीं, पंहिंजी आख़िरत बचाइण तो चाहीं त सहाबा जो बेअदब न थी। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो बि न थी जो सहाबा सां प्यार कंदे आले रसूल जी बेअदबी करें। अबू बकर सिद्दीक़ ऐलान कयो हो त जॾहिं मां जान छॾे वञा त मुंहिंजो जनाज़ो पढ़ण खां बाद में फौरन रोज़े रसूल में तुरबत न खोटिजो, मुंहिंजो मैयत खणी दरवाज़े के हथ न लाइजो, तालो न खोलजो, मुझो जनाजो खणी मुझे महबूब मुस्तफ़ा जे गुंबज़े खज़रा जे दरवाजे जे साम्हूं रखी, पो तव्हां दुरूद ओ सलाम मुझे मुस्तफ़ा ते पढ़जो। जे मुझे महबूब जो दरड़ो खुली वञे त अबू बकर के हुजूर जे कदमन में रखजो, न त खणी जन्नतुल बकी में रखी अचजो। दुनिया जी तारीख़ मौजूद आ। अबू बकर सिद्दीक़ जो जनाजो पढ़ाए संदन जे मैयत जसद खाकी के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुंबज़े खज़रा जे दरड़े जे साम्हूं बीही करे गुलामन दुरूद पाक पढ़न शुरू। सहाबा जी सुन्नत हुजूर जे दर ते बीही सलातो सलाम पढ़न। अबू बकर जी यक सुन्नत, अबू बकर जो अकीदो आ त मुंहिंजो मुस्तफ़ा हयातुन नबी आ। अबू बकर खे ख़बर आ त मुंहिंजो मुस्तफ़ा मुखों राज़ी आ, दरड़ो खुली वेंदो। दुनिया जी तारीख़ गवाह आ, हुजूर जो रोज़े अतहर जो दरड़ो खुलियो, अबू बकर खे कदमन में दफन कयो वियो। मुसलमान ॾाहो थी ॿियनि जे करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जो बेअदब न थी। उहे ॿिया हन। याद रखी छॾ, दहशत गर्द जो कोई मज़हब न होंदो आ, दहशत गर्द जो कोई दीन न होंदो आ। जीअं न गोलीअ जो कोई मज़हब ऐं बम जो कोई मज़हब ऐं दीन न होंदो आ, दहशत गर्द जो कोई मज़हब या दीन न होंदो आ। ॿिए जे करे तूं पंहिंजो ईमान बर्बाद न कर। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जो अदब कर, आले रसूल सां प्यार कर। इंशा अल्लाह ताला मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहब्बल हसन वल हुसैन, मन अहब्बल हसन वल हुसैन फहिब्बूनी। मदीने जे साईं फरमायो, जंहिं शख्स भी मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो उन ॼण मां मुस्तफ़ा सां प्यार कयो। हिब्बूनी अहब्बुल्लाह, जंहिं मां मुस्तफ़ा सां प्यार कयो अल्लाह वरी उन सां प्यार कंदो। उन अल्लाह सां प्यार न कयो, अल्लाह उन सां प्यार कंदो। त मियां मोहम्मद सालेह तव्हांखे मुबारक आ, ॻोठ रबन महर जे रहण वारो तव्हांखे मुबारक आ। परे परे खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ के सोलंगी जे ॻोठ मां मोहम्मद ईसा वारा, ए असांजो अल्लाह ताला सलामत रखे फ़कीर मोहम्मद अली ड्रखण खे, जिथे प्रोग्राम ॿुधे आशिका मुंहिंजे मदीने वारे मीर जो उनखे ख़ुदा सलामत रखे। जेके दोस्त आया हो इहे तव्हां मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो शान ॿुधण जे लाइ 5 घड़ियूं गॾु थियो, इहा मुहबत आ। हिन वक़्त में सभु कंहिं वटि टाइम क़ीमती आ, पर महबूब जे बचड़नि तां हीअ जान बि कुर्बान आ, टाइम वॾी ॻाल्हि आ। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां जे मुहबतुनि खे क़बूल फरमाए। जेको बि
खोले तो पांजो अकीदो बुधाया मां सजण साईं जे गुलाम जे हैसियत में खोले तो अकीदो बुधाया नंगर न्याज करण असां जो अकीदो ऐं ईमान आ नंगर न्याज कंदासीं भी खाईंदासीं भी चओ नंगर न्याज कंदासीं भी खाईंदासीं भी जंहिं शइ खे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा हलाल कयो आहे उनखे हराम दुनिया जी मोहम्मद सालिह काई ताक़त नथी करे सघे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि खोले ॿुधी छॾ हे यकीन पको ॿुध ऐं खोले पंहिंजो अक़ीदो सजण साईं जे ग़ुलामनि जो ॿुध उहो इहो आहे भत कंहिंजो बि हुजे भत हलाल हूंदो आहे हराम हूंदो आहे ॻाल्हायो भत हलाल हूंदो आहे हराम हूंदो आहे पोइ उहो बिरयानी हुजे या सादो हुजे फालूदन सां हुजे या मुंहिंजा दोस्त कोरमन सां हुजे भतो भतो हूंदो आहे पर खाइबो कंहिंसां आहे जंहिंसां मामलात ठीक हूंदा आहिनि जेको तव्हांजे अबे ऐं अम्मा भाइरुनि सां दुश्मनी करे उन्हनि खे गारियूं गंद ॾे ऐं तोखे चए मां तुंहिंजो दिली जिगरी यार हां भतो खाईंदे जवाब ॾे ईमानदारी सां जवाब ॾे ज़रे जे बराबर बि ज़मीर हूंदो त माण्हू चवंदो त जेको मुंहिंजे अबे जो बेअदब आहे मुझे अम्मा जो बेअदब आहे मुझे भाइरुनि खे ॻाल्हाए थो इहो मुंहिंजो जिगरी यार कीअं थो थी सघे इहो यकीनन मुनाफ़िक़ आहे चवंदो ॻाल्हि ॿुध ईअं कोन चवंदो त भत हराम आहे ईअं न इहो त जेको ख़ुदि हराम हूंदो उहो चवंदो उहो चवंदो ॻाल्हि ॿुध भत तोसां खाईंदुसि पर शर्त हिकिड़ो आहे कहिड़ो मुंहिंजे अबे अम्मा खां हली माफ़ी वठ इहे चवंदो या न मुंहिंजे अबे अम्मा खां हली माफ़ी वठ उहे तोखे मुआफ़ कनि ऐं पोइ तूं वाइदो कर बिरादर जे साम्हूं त वरी कॾहिं बि तव्हांजे अबे अम्मा खे कोन ॻाल्हाईंदुसि पोइ न रुगी खावां थो पर देगियूं मां पाण थो हली विरहायां इहा हक़ीक़त आहे या न त असांजो अक़ीदो इहो आहे सुहिणे हुसैन पाक जे निस्बत जा न्याज़ कंदासीं बि खाईंदासीं बि पर उन जो न्याज़ न खाईंदासीं उन जी सबील न खाईंदासीं जेको सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे सदाकत जो गद्दार हुजे उमर फारूक जे अदालत जो इनकारी हुजे सुहिणे उस्मान ज़िन्नूरैन जे सहाबी हुजण जो इनकारी हुजे उनखे चइबो त मियां न्याज़ हलाल आहे असां सुन्नी आहियूं दिलबर दस्तगीर जा मुरीद आहियूं सजण साईं जा फ़क़ीर आहियूं न्याज़ हलाल आहे ऐं सबील हलाल आहे ख़ुदा मुस्तफ़ा हलाल कया खाईंदासीं पर तोसां ठाह कोन्हे को इन करे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जी बेअदबी थो करी अॼु बि तूं ऐलान कर त मां तौबह कई अल्लाह जे दर ते वरी कॾहिं बि सहाबी कंहिंजे बेअदबीअ में गुफ़्तो बि न ॻाल्हाईंदुसि बर्दाश्त बि न कंदुसि तुंहिंजे कयल न्याज़ जूं देगियूं असां खाऊं नथा पर पाण हथनि सां था वंडे दुनिया खे खारायूं इहो अक़ीदो आहे या कोन्हे को जेके न नंगर न्याज़ खे हराम था चवनि इहे बदनसीब आहिनि इन्हनि जा ख़ुदा नसीब रोले छॾिया आहिनि इन्हनि खे इहा बि ख़बर कोन्हे का त जंहिं शइ खे ख़ुदा हलाल कयो आहे उनखे हराम कोन चइबो आहे सुहिणे हुसैन जे नाले जो न्याज़ हराम आहे त पोइ ही चाचे नंगर जे नाले जो जेको न उज़हा में बकरो आहे उहो हिनखे हलाल कंहिं कयो खबड़ खान जो बकरो कंहिंजो बकरो आहे खबड़ खान जो बकरो आहे भूंगर खान जो बकरो आहे कंहिं चोर जो बकरो आहे कंहिं डाकू जो बकरो आहे मौलाना चवे थो बकरो भले ॿियनि खे खाराए पर खल मूंखे ज़रूरु ॾियो मौला हे त हराम आहे त नंगर खान ऐं खबड़ खान जो आहे मुस्लमानो ज़रा सोचो सच इहो अथव त दीन सां प्यार कोन्हे मार पैसे न दौलत सां प्यार आहे जंहिंजो दीन सां प्यार आहे उनजो आले रसूल सां प्यार आहे उनजो असहाबे रसूल सां प्यार आहे असां जेके सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी घोट जी यारहीं करण वारा आहियूं यारहीं खाइण वारा आहियूं पोइ जंहिं बि अल्लाह जे वलीअ जा ग़ुलाम आहियूं उहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करूंडीअ वारे साईं हाजी हुसैन शाह जा मुरीद हुजनि या साईं सुहिणे शमसदीन शाह जीलानी जा मुरीद हुजनि या साईं कंबर वारे साईं जा मुरीद हुजनि साईं मशौरनि वारे साईं जा मुरीद हुजनि या साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद हुजनि या मुंहिंजे सूरत में तव्हांजा ॾाढो खोड़ ॿिया दोस्त सॼण साईं जा ग़ुलाम वेठा आहियूं कंहिं मुरीद हुजनि असांजो एतक़ाद असांजो यकीन अक़ीदो क्लियर आहे त नंगर न्याज़ जंहिंखे ख़ुदा हलाल कयो आहे उहो हलाल आहे पर खाईंदासीं उन सां जेको आले रसूल जो मोहबत वारो हूंदो ऐं असहाबे रसूल जे अदब वारो हूंदो पंहिंजो अक़ीदो इहो आहे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हांजो अक़ीदो छा थो चवे न कुछणो आहे साईं सुन्नी कुछंदो कीअं वरी पोइ संगत कावड़जी वेंदी न भले भले हथ न खण मतां फोटू निकिरी वञे तुंहिंजो मां नथो चाहियां ख़ुदा खे जान ॾियणी थिए मुस्लमान यादि रख ख़ुदा खे जान ॾियणी थिए आले रसूल सां प्यार कर असहाबे रसूल जो अदब कंदे त इंशा अल्लाह ताला तूं ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदे पाण जा ॾुखिया ॾींहं पैदा करी त तुंहिंजी मर्ज़ी आहे ना चाक हुअण जे बावजूद बि
हिकिड़ो कलाक मुंहिंजा दोस्त ॻाल्हायो अथमि अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके में इंशा अल्लाह ताला हिंट्स ॾेई थो वञा मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां थो इमाम हसन साईं जी शहादत ऐं इमाम हुसैन साईं जी शहादत असुल इहा शहादत आहे छा मौक़ो मिलियो कंहिं इल्मी मैदान में तव्हांखे मुख़्तसिर हिंट्स ॾेई थो वञा नौजवाननि खे अल्लाह जे ज़ात उहे सभई नेमतूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे ॾिनियूं जेके ख़ुदा तमामु अंबिया खे ॾिनियूं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी केतिरा नबी शहीद थिया या कोन थिया जवाबु ॾियो त शहादत बि अंबिया जे हिसे में आई आहे त मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे महबूब खे इन नेमत खां महरूम रखंदो ॻाल्हि ॻाल्हि महरूम रखंदो इहा ई त मज़ेदार ॻाल्हि आहे इमाम बुखारी में हदीस मौजूद आहे मुझे सोने नबी दुआ घुरी ओ मुझा मौला मुखे शहादत मिले अन्नी उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया 3 दफ़ा रसूलुल्लाह दुआ घुरी या अल्लाह मुखे तुझे राह में शहीद कयो वञे वरी मुखे ज़िंदह कयो वञे वरी मुखे शहीद कयो वञे वरी मुखे ज़िंदह कयो वञे वरी मुखे शहीद कयो वञे वरी मुखे ज़िंदह कयो वञे छा रसूलुल्लाह जी दुआ क़बूल थींदी या कान थींदी जवाब दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ कबूल थिया शहादत जा क़िस्म भी बहन हिकड़ी नंढी शहादत आ हिकड़ी वडी शहादत आ बई शहादतूं मुझे मुस्तफ़ा के रब नसीब कयूं हन मुझा दोस्त उन्हनि के अल्लाह कन्वर्ट कयो आ कीअं नंढी शहादत के इमाम हुसैन जे सूरत में मुकमिल कयो आ वडी शहादत के नंढी शहादत के इमाम हसन जे सूरत में मुकमिल कयो आ वडी शहादत के इमाम हुसैन जे सूरत में मुकमिल कयो आ इमाम हसन जी शहादत शहादत सिरिया है इमाम हुसैन जी शहादत शहादत जहरिया है मौक़ो मिलो तो इंशाअल्लाह ताला हे सजण साईं जो गुलाम तो के खोले ॿुधाईंदो त असुल में राज कहिड़ो आहे हे शहादत आहे कीअं किथे थियो कीअं थियो छा न थियो असुल में इमाम हसन जी शहादत मुझे मुस्तफ़ा करीम जे शहादत जे ज़ुहूर जो ताम आहे इमाम हुसैन जी शहादत भी महबूब मुस्तफ़ा जे शहादत जो हुजूर जे शहादत जो मुकमिल ताम आहे हुजूर जी शहादत ख़ुदा ओॾे मुंतकिल कया छो त हुजूर फरमाए हे मुंहिंजा माहिन केॾो न अजीब आहे फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे हसन हुसैन मुंहिंजा मां हिननि जो हे मूं मां हिननि मां ऐं जॾहिं अलीअ जो वारो थो अचे त मुंहिंजो महबूब सुहिणो नबी रब जो क़ुरान जो नुज़ूल थो थिए अनफुसना व अनफुसकुम तव्हां पाण बि अचो असां पाण बि अचूं था अलीअ जे हथ में ॿाहूं अच त हलूं मुझा दोस्त अज़ीज़ बस हाणे ॻाल्हाईंदो वेंदुसि वरी घणो ॻाल्हाए वेंदुसि तबियत जो साथ कोन्हे अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए ॾाढो थकिजी पियो सची इहो अथव त अब्बा नई मनकब तो सफ़ा नहीं बुधाया होगा हाय अबाणा न आया महरम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो न की बाबो दिलबर न अम्मा न भेनर न असगर न अकबर न कासिम अची वियो अबाणा न आया मुहर्रम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो अदियूं छा ॿुधायां कीअं थी गुज़ारियां मदीने में जेका सुगरा साण रहिजी वई आहे उन जे दर्द जी दाह आशिक कई आहे अदियूं छा ॿुधायां अदियूं छा ॿुधायां कीअं थी गुज़ारियां सुबुह शाम वेठी दरड़े ॾे निहारियां कयां ऊन फेरो कयां ऊन फेरो भञी
व्याथ में भेरो अज यादगीरो दम दम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो न की बाबो दिलबर न अमा न भेनर न की बाबो दिलबर न अमा न भेनर न असगर न अकबर न कासिम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो पंहिंजन ॾे पंहिंजा ईंदा कॾ न कॾहिं पंहिंजन ॾे पंहिंजा ईंदा कॾ न कॾहिं विसारे छॾियो आ मूंखे अबाणने ख़ुशि ओड़ो पाड़ो ख़ाली मुंहिंजो वेड़ो ख़ुशि ओड़ो पाड़ो ख़ाली मुंहिंजो वेड़ो मूं लाइ विछोड़ो हर दम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो ईंदी आहे जंहिं ॾे आ कहे अबाणी ख़ुशि ख़ूब थींदी उहा आहे न्याणी ईंदी आहे जंहिं ॾे आ कहे अबाणी ख़ुशि ख़ूब थींदी उहा आहे न्याणी ताज़ा ताम ठाहे पुछंदसि हू चाहे ताज़ा ताम ठाहे पुछंदसि हू चाहे ईद ॾींहुं आहे लाज़िम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो अबाणा न आया महरम अची वियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन।